ॾींदासीं सैयद ज़हूर हुसैन शाह साहब जिन खे त अचे आले मोहम्मद जो ज़िक्र कयो बावा दे बुलंद तर सलाम हो मुझे ज़ियारत हुसैन की आए ना कबूल ज़ियारत नसीब हो मुझे ज़ियारत हुसैन की आँखों से चूम लूँ जाके तुरबत हुसैन की। इलाही मेरी ये ज़िंदगी करबला में गुजर जाए और माशर में हो मुझे नसीब शिफात हुसैन की। तकलीफ़ न समझो सैयद जुल्फ़िकार अली शाह जी मेहनत नियात लंगर नौकरी मालिकन तव्हांजी दरबार में क़बूल कया तॾहिं तव्हां मोमिनीन जो अचणु थियो आहे तॾहिं विछंदो आहे जॾहिं मालिक क़बूल कंदा आहिनि नौकरी कि अज़ीम दरबार आहे अज़ीम घर आहे अज़ीम मालिक आहिनि वॾा करीम आहिनि हिते ज़ात पात रंग नस्ल आहे न दिलनि जा सौदा आहिनि। मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमुन नबीय्यीन बिल कासिम मुहम्मद मजमू कसीरा बाबा पोई सगत भी मालिकन जी ज़ात ते बुलंदतर सलवात तय्यबीन ताहिरीन अल-मासूमीन वल्लानतुल्लाहि अला आदाइही अजमईन में यौमिना हाज़ा इला यौमिद्दीन अम्मा बाद काल सय्यदुल अंबिया वल मुरसलीन मम्मात वलम यारफ इमाम ज़माने मात मीततन जाहिलिया बुलंदर सलवात। अक्सर नंबर पे अचण वारा असां ज़ाकिरिया मौलवी ॿारहीं मौला जे फ़ज़ाइल के मिंबर पे घटि बयान कंदा आहिनि आहे या नहीं जो ज़माने जी ज़मानत आहे ज़िंदगी जी बका है जंहिंजे करे ज़मीन आबाद आहे फल शजर थो ॾे सिज जी रोशनी क़ाइमु आहे तुंहिंजी असांजी ज़िंदगी क़ाइमु आहे उन मौला इमाम हुज्जत जे फ़ज़ाइल जा ॿ जुमला पढ़ाइण ज़रूरी ताकि नौजवान बच्चन के इहा ख़बर पए जो असांजे 12 सरदार जी अम्मा जो सावरो ख़ानदान कहिड़ो आहे पेको ख़ानदान कहिड़ो आहे जंहिं घर में आई आहे उहो ख़ानदान कहिड़ो आहे न ख़्याल मुंहिंजे पासे हा वॾो दर्द आहे बाबा साईं छो त जंहिं इमाम सां असांखे उथणो आहे जंहिं मालिक जी गवाही क़बर में ॾियण सां बंदे जी निजात आहे मिसाल बाबा सभु मुसाफ़िर आहियूं महिमान आहियूं अजरसो आहे तयारी आहे मोमिन जॾहिं क़बर में लहंदो मन इमामत वारे सवाल ते निजात तॾहिं मिलंदी जॾहिं चवंदो 12 मुंहिंजा सरदार आहिनि मुझे ज़मान सरदार सरकार इमाम मोहम्मद महदी अलैहिस्सलाम इमाम जी गवाही को पोइ मलाइक जन्नत जा दरवाजा खोलींदा क़यामत ते सुतो पओ जन्नत जी ख़ुशबू तो ईंदी रहंदी आहे न ख़्याल के बिला मुझे पाक साइण
नरगिस खातून के पेके खानदान में मलिका खातून चौंदा यशुआ इब्ने कैसर रोम जी पोटरी ही माना एडो वडो नस्लो जो शहनशाह रोम जी मुझी पाक साइन बारे मौला जी अम्मा पोटरी ही आए तवजो नौजवानो जेके वेठा हो बाबा माना खानदान एडो वडो आ जो बादशाह रोम जी पोटरी आ नानको खानदान जनाब ईसा नबी जो जेको वसीयो तवजो मुझे पासे ये तवाजे नॉलेज में इजाफो आ बाबा ताकि खबर पे तवाके बयान करे सको मौला जा फज़ैल और नानको खानदान जनाब शमऊन वसीए जनाब ईसा अलैहिस्सलाम जो नस्ल माना नानको खानदान जेको आ वो वसीया जनाब ईसा अलैहिस्सलाम जो शमऊन नानको खानदान हुआ साहरो खानदान हुआ जैसे आलमीन की रहमत नाज़िला ते जे घर में कुरान लथो आए तवज्जो या न बाबा बुलंद आवाज से नारा हैदरी ताकि दुनिया की खबर पए तो साहरो खानदान एडो वडो आ जो शहजादी रूमा नानको खानदान एडो वसो आज वसीए जनाब ईसा जी औलाद सारो खानदान वो आ जंहिंजे अचण सां हिलाली ते हरामी जी पहचान आहे न बाबा अली जी विलायत पहचान न जन्नत ते जहन्नम जी सरकार इमाम सादिक अलैहिस्सलाम फरमाइन था त जंहिं बंदे जी दिल मुझे डाडे अली जे विलास सां थदी थे आए तवजो मासूम जो फरमाना पांजा जुमला न मौला फरमाइंदा जंहिं बंदे जी दिल मुझे डाडे अली जे विलास सां थदी थे ओ अल्लाह जो शुक्र पो अदा करे असां जो शुक्र पो अदा करे पहिरियों मां जा पेर चुमे जे हिलाल जो जाओ आतडा त अली जो नौकर नरे खयानत न कई तॾहिं त तूं 12-14 जो नौकर आ बाबा एक बंदो सरकार मुस्तफा जी खिदमत में है बाबा मुझे के मिला मां सफेदा जाल सफेदा ए बाल सिया रंग जो जाओ शक्का इन औरत खयानत कई सरकार के पास से उन औरत जो के मिला तवा आलमीन जा सरदार हो जेको तव्हां के हाथी समझे वो औरत कदे खता न कंदी मौला बार के बरसा विहारे फज़ाइल बयान कई आले मोहम्मद जा वो नंढो बार कालो खिलंदो रहियो हाणे मौला जे कदे चवेस त मौसम जे लिहाज सां रंग तब्दील आ सोचे वे करीम इन करम कयो आ मुंहिंजी औरत बचाई बाक़ी औरत मुंहिंजी ख़राब आ जॾा फज़ाइल जे बाद वरी मालिकन मसाए बेल में जुमला जरा शुरू कया न त ॿिया ॿार भी मौला घुराया उहे ॿार भी रोइन पिया वो नंढो भी रोए पियो काड़ो सरकार मुस्तफा जो हुसैन छॾे चो शबीर आयो ॿार उथी बीठा वो काड़ो भी उथी बीठो मौला सॾ करे न पी खबरदार हिन ते कॾहिं शक न कजांइ हराम ज़ादो हुजे त हुसैन न उथे ई न आए न तवजो मालिकन जो हिलाल ज़ादो कदे भी असा जो दर न छड़ींदो अजा मां ताजे नॉलेज में एक जुमलो पढ़ा मिसाल मिसाल कदे बार जमंदो आ मोहांडा न डाड के खानदान सा मिलन न नान के सा न पीस तवजो इमाम सादिक का जुमला ताजी मालूमात में इजाफो तो कया ताकि मोमिन शक गुमान में न पे भाई बहांडरा डाडे सामने सामने पी सा भी चाचे सामने नान के सा भी न सादिक फरमाया खबरदार इन बार जी आमद ते शक न कर बेलिया जदा मोकरी दो आदम को खत्म तई जेके तुझे खानदान दा फर्द ही ना अल्लाह चाहिदा उन जी मर्जी आ जे जे मोहांडे न के मोकरे बार हिला लिया हरामी है बुलंद आवाज से नारा है हैदरी ये मालकन जा जुमला बाबा मालकन जा
पाक साइन बतूल जे वेले की आई पढ़ाने में जुमला जरूरी तो समझा शुद्ध इराक के वडन जाकिर के बिला इससे सेक्रेटरी मौला जी मजलिस पढ़ी तो जाकिर पेरे नंबर जा उन मार्कूं कटी हुई जनाब रिसालत माफ के तो के बिला ये असन मार्कूं कटी हुई असां त हाई लेवल जा ता जा जाकिर मौला फरमायो ता जो मार्कूं कटी जनाब जाफर तैयार जनाब हमजा उन को पूछो ता जे मालूमात में जाबो मा मेंबर दे मालिकन जी गाल कर रहे पाजी न मां केर थी हुए मेंबर आले मोहम्मद जा गाल उरन जी ओ चंदा सरकार असां जो मार्कूं छो कटेव असां इमाम जा जाकिर उन्हनि जो तहां मिंबर ते पारे मौला जो फज़ाइल घट पढ़ंदा आहियो इन जे करे तहां जो मार्कूं कटियो आहिनि हर नमाज में दुआ घुरंदो करे मौला जे ज़हूर जी उथे भी दुआ वेहे भी दुआ सुबह भी दुआ तो जो रिज़्क़ की बरकत पवंदी तो मुश्किलात में छो परेशानी में छो बेरोजगार छो तो ज़माने जे हादी के इस्तिग़ासा ही न कई तो उनके सजो ही ना है तो उनके पुकारियो ही ना है तो मौला तू जो परेशान छो आया तेरा तू दिल सा सदा करने मालिक तो दे करम कना करम करम आए न तवजो हाने राज किए खुलियो सलमा बशर बिन सलमान अंसारी इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम के जमाने जो सहाबिया मौला फरमाए बशर एलिया तो जो नस्ल अबू अयूब अंसारी सा मिले तो और मदीने में जेने दर ते मुझे दादे जी दाची वेठी मदीने में सरकार मुस्तफा आया ना दादा तो सही असांजी दावत खाओ असांजी सरकार जो जे घर ते मुझे दाची वेहे मेहमान अबू अयूब अंसारी जे दर ते दाची वेही रही सरकार फरमा मेहमान है ना जवान जे दी दाची वेठी मौला फरमाए तुझी औलाद वफादार अंसारियां दरिया फुरात वन ए रूमी ज़बान जो खत लिखी तो दे रूमी ज़बान जो खता खणी वन दरिया फुरात ते कश्ती दी कश्ती जो फला मला होंदो उन में कुछ कनीज़ा इंदियूं हाने मालिकन कनीर छो चयो ताकि राज न खुले ये कनीर ना है पर शहजादिया ए 220 धरामा उन मस्तूर के खत भी ने असाने वेड़े हली तवज्जो मता जी मालूमात दा बारे जो फज़ाइल पड़ी मैं जल्दी मसाइब से मिलूं ता के दी तकलीफ न दीदो लेकिन जरूरी तो समझा जो तहां जे नॉलेज में इजाफो थे ए मोमिन के तमा रवानो आया फुरात के किनारे ते कश्ती आई डिठो कनीजो खपत दी औरत आ जेका कह के भी पाजे वेझो अचण न थी खबर त मुझे वेझो कोई ना चे के तो मां हाने डिठो तो माहौल गड्डा माग थी वधी उन कश्ती के सालार के जो मां वट रूमी ज़बान जो खता इजाजत दे त हिन बीवी के खत दिया और जो बिस्मिल्लाह लियो साइन के जरा ना बशर सलमान खत दिनो ना बीवी चुमियो अखिन ते फरमाए इन खत वाले जे त मां इंतजार में बहादुर मां तैयार हाने साइन पाक करा उनके जो त जेका रकम हे ॾेई हिन के अगर न ॾिनई त मां पाण के क़त्ल कंदुमि उते बा नुक़सान छो ते बिस्मिल्लाह जेके पैसा ॾे खत ॾिनई कनीज़ साइन शहज़ादी वतई बगदाद में वठी आयो हाणे सवाल तो करे बशर सलमान बिन बशर बीबी तवां जो हिन घर में अचण कीअं थियो आहे गर्मी में तवज्जो बाबा पोई संगत जो भी ख्याल आहे हमारे मौला जो फज़ाइल जा अचण पढ़ा बाबा बिस्मिल्लाह इमाम ज़माना ता के गुलाए पूरो मजमू बेताबा पुछई किया आया बीबी चेसी ओए बशर बिन सलमान अहल बैत दर्जी मार्फत घट रखण वारा मां कैसर रोम जी पोटरी मुझे बाबे वडो मेंबर लगायो फौज सालार अमीर गरीब फकीर गुलाया 40 ॾाकनि सां मुझो तख्त ठयो पाजो भाटो घुराए उन सां मुझो निकाह करण पियो चाहे उनके इया खबर त नहीं त मां बतूल जी अमाना गैर दी न वरी भी बाबा बुलंद आवाज सां नारा है
सैयदा जी पाक ज़ात ते बुलंदतर सलवात जदा पैर जदा उन शहज़ाद तख्त लगो तख्त ऊंधो जी किरी पियो पादरन चयो दीन मसीह जी बर्बादी आ ये अजीब बंदो आ उन चलो सही आ पीर तख्त ठायो मां पांजे बे फाटर के घुराया वो भी आयो सागो ही तख्त किरी पियो ॾाढो भॻो शर्मसार थी अंदर रात जो मां ख्वाब थी ॾिसां साइण थी चए तवजो ख्वाब थी सा सागी जाया नूरी मिंबर लगवा सरकार मुस्तफा है या नबीन जनाब ईसा नबी आया जनाब शमौन वसी ईसा आया सरकार मुस्तफा फरमायो ईसा मां तवा को हिन धी जो इश्को यारे मामला वठण आया हे मुझो पुत्रा तवा के रिश्तो कबूल जनाब शमौन वसी फरमाया सरकार कायनात में एड़ो घर के मिलंदो ही न जेको घर मिलियो रिश्तो कबूल निकाह सरकार मुस्तफा पढ़ियो मलाइक गवाह थे ख्वाब पिटो मां परेशान थे त इहो राज अगर मां ज़ाहिर कयो त मां मारजी भी न आए न तवजो परेशान बीमारी चंद ॾींहंनि खां पोइ जनाब सैयदा बतूल जी ज़ियारत थी मां चिबड़ी वियमि कारब जना कयो साइण ज़हरा आहे तुंहिंजी ससु आहे अम्मा आहे मां हथ ॿुधा साइण मां सां यारो मिलणु नथो अचे साइण फरमाइस कीअं ईंदो तूं कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह तोसां रोज़ाना मुलाक़ात हाणे तवजो कलमे जे बाद रोज़ाना मुलाक़ात थी मां यारे के जो सरकार मां के जल्दी घुरायो मौला फरमायो तो तुझे डाडे जी मुसलमान सां जंग लगंदी तू लिबास खरीदण वारो पाए हिन कश्ती में चढ़ जाए मुसलमान कश्ती के पकड़ींदा फुरात जी कंदी ते पहुचंदी तोखे मुझो डाडो खत लिखी घुराईंदो तू साजे वेढ़े में अची जाए सुभान अल्लाह तो चौर मौला जी रात बुलंदर सलवार हाने जदा बतूल जे वेड़े आई उन जमाने की वड्डी वड्डी इज्जतदार साइण हकीमा खातून सलामुल्लाह अलैहा इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जी धीआ इमाम अली नकी जी भेण आ यार इमाम जी फुफी आ त 12 जी ॾाॾी आहे तवजो तानी नॉलेज में इजाफो थींदो इन साइण जे हवाले कयो पाक साइण नरगिस खातून भी चवंदा साइण मलिका भी चवंदा हा अम्मा दीन सिखार एडे त कमाल जी साइण हकीमा खातून जो 12 इमाम जी अम्मा उन बीबी जी जुती जोड़ी मकाम न और नौजवान वफादार जदा 15 जी रात आई 15 शवाल चावान जी रात आई न यारे मौला फरमाया अम्मा अज रात असां जे घर रह जाए अज जमाने ते आखिरी हुज्जत अचण वारी है बजरा काथों ईंदी अम्मा नरगिस खातून को बजरा आसार हमल त कोई आहे ही न आवाज अम्मा असां शकम में न रहंदा आहियूं असां हायर निबास को पाक आहियूं असां माउ जे सॼे पासे राण जे असां जे नूर एॾो रहंदो आहे चए थी हाने जदा खबर पई न ते 12 जी अम्मा है जियां मुझे पासे आई जुती वधाया मां हक लगी खबरदार बीबी जुती न वधाए जाए 12 जी अम्मा है तो जुती मां जोड़ी दवा बुलंदर सलवात वरी भी मौला की जात ते अग्या पोया बुलंदर सलवात पढ़ो मां आईया घर अदरा जो टाइम ज़हूर जे टाइम को कि मैं अचानक मुझे सामो ये पर्दो अची दवा पर्दो आयो न मां पोए ते भगम नजर थी कम करे अग्यो इमाम हुज्जत जी मां पर्दो आयो मां भजदी आया पोए ते लाल बतूल जा बचड़ा पर्दो अची विया आवाज न घबराया मां हाने भी 12 जो ज़हूर थी विया ओए अली वलीउल्लाह दे कलमे ते कदा शक न कंदो कर कोई मौलवी चवे न जुज़ न आहे
त बतूल खां वठी 12 ताईं हर मासूम अचण साईं अली वलीउल्लाह जो इक़रार कयो आहे। बाक़ बीबी चए थी मां आई आहियां ॾिठुमि सजदे में सिरा गवाही दी अशहदु ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न अबी मुहम्मद व अन्न अलीयुन वलीउल्लाह। ओ अली को सवा ॿारनि जो गुज़ारो न आहे त तुंहिंजो मुंहिंजो गुज़ारो कीअं आहे। ॻाल्हि क़बूल बाबा। 12 लाल बतूल जो ज़माने ते आयो आहे बाबा। आख़िरी ॻाल्हि करे मां साहिब खे अचां जस्टिस हिकिड़ी मां ज़रूरी सम्झो त मोमिनीन ताईं 12 मौला जे वेड़े जा फ़ज़ाइल पहुचो ताकि नौजवान बच्चा यादि बि कनि ऐं घर में वरी पाण मौला जा फ़ज़ाइल पेश कनि। हुसैन राज़ी हुजई कोई गैर पढ़े न पढ़े अली वारो नमाज की पाबंदी ज़रूर करे। मुझी नौजवान बच्चन की गुज़ारिश आहे बचड़ा कदें परेशान न थींदो कदा गरीब न थींदो कदा बेरोज़गार न थींदो जेकॾहिं नमाज की पाबंदी कई वञे। सैयद जी गुज़ारिश सरकार वाली खुरासान इमाम अली रज़ा फरमाइन था तो हदीस कुसिया अल्लाह की ज़ात फरमाया मां कंहिं भी बंदे जो कोई अमल कबूल ही न कंदुमि जेसिताईं रिसालत सां कठे अली जे विला जो इक़रार न करे। किताब जो नालो आहे इक़रार विलायत मां वटि मौजूदु आहे। मां ॻाल्हि मेंबर ते उहा कंदो आहियां जेका हितां गुज़रे ॿुधल घटि जेका हितां गुज़रे। मासूमीन फरमायो आहे असांजे विलाउ जे इक़रार को सवा अमल क़बूल न आहे असांजी मोहब्बत को सवा तुंहिंजी नेकी क़बूल न आहे। नेकी तॾहिं क़बूल आहे जॾहिं असां सां प्यार आहे। वाहिद दरवाज़ो आहे बाबा जाते रंग नस्ल आहे। हे त तोखे मालिकनि खां ग़ैबी दावत मिली आहे न अचे हा मजलिस से गर्मी में रात हर बंदे के सैयद सज्जाद की तरफ दावत मिली आहे सुभाणे मुझे बाबे जी मजलिस आहे अच जाए ज़रूर मोमिन अच जाए ज़रूर। मोमिन पंहिंजा कमकार छॾे बि चवंदो आहे मजलिस हुसैन ते वञिणो आहे। अदादार इन मजलिस में कोई अचे न अचे 40 साल रत रोअण वारो बि ईंदो आहे। जेका साइण शाम दफ़न आहे उहा बि ईंदी आहे जेका शाम चोले में दफ़न आहे उहा बि ईंदी आहे। जॾहिं कूका करे रोईंदो आहे न पुछंदी आहे नाइब ज़हरा खां अम्मा असांजा अज़ीज़ आहिनि माइट आहिनि हे रोअण वारा केरु आहिनि। फरमाई आहे बचड़ा तुंहिंजे बाबे हुसैन जा मातमदार आहिनि। सकीना हिकु वेण कंदी आहे अम्मा करबला न हुजनि मां तमाचो न जलिया करबला न हुजनि मुंहिंजो दुर न हलनि करबला न हुजनि मुंहिंजो असगर दसो न पुछिया। ओ या हुसैन करण वारा अल्लाह शाम की सवारी करावे अल्लाह करबला की सवारी करावे। कल ईद गुजरी आहे यार कल ईद गुजरी आहे हर का ईद कई आहे बतूल जे वेड़े या ईद न कई आहे। अदादार या ईद बतूल जे वेड़े के सफर में आई मंज़िल सफाला ते हुसैन के ईद आई आहे। हर बीबी हुसैन जो चेहरो ग़मगीन ॾिसी ईद न कई आहे। मां कुर्बान वञा लाहौर वारी बीबी पंहिंजे मथे में खाक रवाई आहे जोड़े जा कपड़ा खणी हथ में चया बचड़ा ईद अचण वारी आहे हर कोई घर आयो आहे तव्हां घर न आयो आहे। मुंहिंजी दिलि थी चए हिन जोड़ी जो ॿ जुमला मसाहिब जा पढ़ाया। हुसैन जा दादा हर कोई ईद करे असाली वारा ईद न कंदा आहियूं शरीयत में मनो न आहे लेकिन एहतराम कंदा आहियूं हिक ॿिए खे मुबारक न ॾींदा आहियूं चवंदा बतूल जो वेड़ो उजड़ी रोअण वारा मां सैयद जी गुज़ारिश आहे पुट जहिड़ा हुजनि मां रोईंदी न ॿाहिरि जहिड़ा हुजनि भेड़ी रोईंदियूं न आहिनि।
ए पाक मुस्लिम जी जोड़ी आज के अपनी भाईरो काथे आयो सज बाबो भी मारो अमारो दी दादा चोला दी तुम्हें हुसैन ज्यादादार उसी मसाए पढ़ा वड़ा दर्दीला जुमला है मंजले ज़बाला ते हुसैन आया पगे इमाम हुसैन की ढिली थी पैर बाहर आया जदा शबीर नवागी तरफ शुरू किया अल्लाह अकबर हाय कहना वारा मौला अमीर मुस्लिम जी जोड़ी की ज़ियारत करायो जेकॾहिं टाइम मिले त लाहौर ज़रूर वञ साईं कैया जी कबर के भाकुर बजे तुझे जोड़ी जा ॾाढा अरमान ओ तोखे वतन ते कबर जी जा नाहे मिली हुसैन ज्यादादार मंज़िल ज़बाला ते हुसैन सवाल कर ज़ाकिर इमाम जा शबीर शो पियो रोए अदादार मौला जा निगाह कूफे दे पया दरबार जी शता कैदी भा ज़ालिम जी तलवार मुस्लिम जो सर के तो मौला कूफे न जाए बतूल जी थी ॾाढी पर्देदार और कूफे नाच जाए पुराना मजा खान अक्सर सवार गुलाम कंबर शेख उपरी मरो यो बंद पढ़ो सुन आवाज वकील भिराद शादीद कूफे दुलाई और सुन आवाज मजलूम भिरादी अजरुन्ना चल जहराई और अब्बास ने महमल छोड़ देते रजरुन्ना तेरी छोटी रहे तेरी मुझे वीर तो खुशे हाय कहने वाला गाजी मौला आयो मौला मुझे जिंदगी में रोए तो हुसैन ज्यादादार गाजी मौला इमाम फरमाए मुझे नेड़े बिना गुल दरमियान निगाह गाजी जदमा डिठा कूफे जी दरबार मुस्लिम जो सरा ज़ालिम जी तलवार हे तो लोहे जी बलारा मां ख्याल के सरी दो बता लोहे दे लगे अदादारो गाजी इमाम हुसैन जे पैरन में हाथ रखी जा बगे कूफे पहुंचा ओ मां जंग नकनवा ओ मां के मुस्लिम जो सिर जोली में ढालर दे रोण वाला हाय करण वाला गाजी मौला फरमायो मुस्लिम अब्बास तो मुस्लिम के अकेलो समझो हाणे त निगाह कर ॾिठे के कारे फुल्के वाली साइना तेजा पासे ते हथ ने तेदी लहिया मां काथे काथे रोए ओ लहिया मुझा परदेसी बचड़ा मां काथे काथे रोए हुसैन ज्यादादार मां गुनहगार अखिर सा जुमला पढ़िया है या ईद के सैयद इमाम हुसैन पर गाजी शेमाला भेड़ के सदया मागे रुकैया मिला ओ मासा फाने जो मिला हुसैन ज्यादादार भेड़ जो भा जो अजीब इस्ताना साहब औलाद बैठा हो ईदा जनाईंदी हो न पी केॾो बि ग़रीब हुजे न त भाउ खे चवंदा यार भेण खे ईद ज़रूरु ॾेई अचिजे चवंदा हो न यार रोअण वारा ॻाल्हाए थो चवंदा आहियूं इमाम हुसैन मंदल कई साइण आज का खातून जनाब मुस्लिम जी धी के पैगाम जो बजड़ा मामो तो सदियो
मां फरमाए बचड़ा मामो थुर पाराए तो न पाइजो ओ चोला पाराए तो न पाइजो चेजो भायर मिला साला के ख्वाब दुनिसा हाय कहने वाला इमाम हुसैन की झोली में बैठी न बाबा मौला प्यार कयो इमाम हुसैन के भाग पाए फरमाए मामा ये जात सकीना जे वेहण जी आहे मामा मां समझा थी मां यतीम थी वई बस प्यार जेको कयो था मां उजड़ी वई हा बचड़ा हुसैन ने वादिया दादा मौला फरमाए ज़ैन भेण ओए यमनी दुरखणिया जेके मां सुगरा जड़ावता हाणे सुगरा न पई वैन थी के पराया अदादारो 5-6 साल जी नंढी सैयदा दी हथ बदा मामा तुर न पराए मामा कपड़ा न पराए तू रोई पई पुराना ज़ाकिर बैठ कंदा शहजादी इमाम हुसैन के भाग रुपाए थी इन दी कइलो ओ सगो असली तुर मगवारे जे वीर साडे नहीं आ सकते हो सगो वीरा दो बिजवार ओ सारी बुढ़ी रात को नहीं सुमदी ओ कोजड़े पुतार बिलारे ये वीर सरे ओ नहीं आ सकते सग मौज नाल दिखारे वो हाय करने वाला आखिरी वेट पुलिस साहब के इंतजार न कराया चाहे ना बाबा देखा इमाम हुसैन फरमाए भेंट कहिया हाय हाय इन मंजर को अग में सैयद जाफर ज़मान बुखारी को बयान लिखियो आहे तो मुझी पाक साईं कई आहे इमाम हुसैन के भाग हुसैन जे कासिम मुझे वारस जी शहादत जी इतला आंदी आ मेरा वीरन पुछ रे कासिद तू मेरा दर्द अंगेज सवाले ओ मैं जोड़ी भेजी इथों प्यो मजलूम दे नाल तवज्जो कर जा यार ओ केड़ा हाल है मेरी जोड़ी दा मेकू पूछने वीर सवाले ओ जिंदा है या मर गई है या है कैद विचार पर सही है अली जे धी के जो मुझी जोड़ी कह दी आखिरी जुमला इमाम हुसैन फरमाए निगाह के मां डिठवा भेण डिठवा दरिया जो किनारो ज़ालिम जो तमाचो ज़ालिम जब चोलो लहे न थो मुझी सैन फरमाए हुसैन मुझे आवाज तू पे पहुंचाए मुझी सैन फरमाए बचड़ा मां गोली दी होते हाय कर वाला इससे सखी मौला जो आजादार जरा वाइन सौदादर मुतवा चौदा ज़ालिमा असा के तमाचा न मार असा सा मां दी गल नंद जवान वाद तुमार करे दी हावे अम्मा साडे सामने पे के करदा ओ मेरे वीर अब्बा सरगाजी तू गुल कूफा शामे डर ओ जे तू नहीं आ सकती अम्मा मजबूर करे दई पर्दा उन भेजे अब्बा सरगाजी कुआ देख वास्ता सर अकबर मेरे हुसैनी ते पुरानो मौला जो मदह खान कारी कुरान साईं अता हुसैन बलागी साहब जन मौजूद हैं मां साईं जन के गुजारिश कंदुसि त अचनि ऐं आयल मोमिनीन सां मुखातिब थियनि